अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस यूट्यूब चैनल। अॼु असां MS ऑफिस जो कोर्स स्टार्ट करण वारा आहियूं। अॼु MS ऑफिस जे बारे में तव्हांखे कुझु बेसिक ॿुधाईंदा हलूं त MS ऑफिस हूंदी छा आहे। हाणे MS ऑफिस जे अंदरि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स मौजूदु हूंदा आहिनि। MS ऑफिस यानी माइक्रोसॉफ्ट ऑफिस, हिन में असां ऑफिस जो समूरो कमु करे सघूं था। हिन में ॿिया नंढा नंढा प्रोग्राम शामिल हूंदा आहिनि। हर प्रोग्राम जो अलॻि अलॻि कमु आहे। MS ऑफिस में शामिल प्रोग्रामनि जा नाला ही आहिनि: MS ऑफिस वर्ड 2007, MS ऑफिस वर्ड 2007, MS एक्सेल 2007, MS पावरपॉइंट 2007, MS एक्सेस 2007, MS इन्फोपाथ 2007, MS ग्रुप 2007, MS पब्लिशर 2007, MS आउटलुक 2007, MS OneNote 2007 वर्जन आहे। अगर तव्हां लेटेस्ट वर्जन यूज़ कंदो तक़रीबन सेम ऑप्शन हूंदा, कुछ चेंजेस आयूं आहिनि। MS वर्ड 2007 में असां वर्ड खे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेयर पिणु सॾींदा आहियूं। हिन में असां खत एप्लीकेशन्स, पेपर वग़ैरह, CV ऐं बुक्स वग़ैरह कंपोज करे सघंदा आहियूं। हिन खे ओपन करण जो तरीक़ो हिते हीअं ॿुधायल आहे, ठीकु आहे। ओपन असां बाद में कंदासीं। पहिरीं चवंदा हिन जे सेटअप जी तरफ़। हिन जो सेटअप कीअं थींदो? सभ खां पहिरीं ऑफिस जो हिकिड़ो फोल्डर हूंदो तव्हांजो। उन ऑफिस जे फोल्डर जे अंदरि तव्हांखे setup.exe हिकिड़ी फाइल हूंदी। उन फाइल ते तव्हां क्लिक कंदोसि, डबल क्लिक कंदोसि। हाणे उन setup.exe फाइल जे क्लिक करण सां हिते कुझु यूज़र परमिशन्स हूंदियूं आहिनि। कुझु विंडोज़ जे अंदरि तव्हां हिनखे येस ते क्लिक कंदोसि। जीअं विंडो तव्हांजी सेटअप करे येस करण खां पोइ तव्हां वटि हिकिड़ी इहा विंडो ईंदी। इन विंडो जे अंदरि तव्हां हिन जी प्रोडक्ट की, छो त रजिस्टर्ड सॉफ्टवेयर्स आहिनि, हिन जी प्रोडक्ट की हूंदी आहे, उहा तव्हां हिन जे अंदरि टाइप कंदोसि। जेका तव्हांजी हिते इन साॻे फोल्डर में जिते असां सेटअप में आयासीं उते की ऑफिस 2K7 जे नाले सां हूंदी। हिन ते डबल क्लिक करे ऐं हीअ जेका की आहे तव्हांजी मौजूदु हूंदी, इन की खे तव्हां कॉपी कंदोसि। कॉपी करण खां पोइ वरी उनखे तव्हां साॻी विंडो में अची हिते पेस्ट कंदोसि। पेस्ट करण खां पोइ करेक्शन जो एरो अची वेंदो, ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां छा कंदोसि, हिनखे कंटिन्यू कंदोसि। कंटिन्यू करण खां पोइ तव्हांजो जेको आहे सेटअप थियणु शुरू थी वेंदो। इंस्टॉल नाउ ते क्लिक कंदासीं। इंस्टॉल नाउ ते क्लिक करण खां पोइ इंस्टॉलेशन प्रोग्रेस में अची वेंदी ऐं आख़िर में क्लोज जो बटन ईंदो। उन क्लोज जे बटन ते तव्हां क्लिक कंदोसि, तव्हांजी MS ऑफिस जो सेटअप थी वेंदो। विच में इंटरप्शन थींदी आहे सेटअप में, कुझु हली एरर अची ईंदा आहिनि। उन वजह इहा हूंदी आहे त तव्हां जेका सॉफ्टवेयर यूज़ करे रहिया आहियो उन जे अंदरि को करप्शन अची वई आहे, यानी कि उहो करप्ट थी वियो आहे। उन सेटअप खे प्रॉपर मैनर में तव्हां खणो, या वरी तव्हांजे सिस्टम जे अंदरि वायरस आहिनि जेके उन्हनि फाइलनि खे हलणु नथा ॾियनि। हाणे इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर जेको थींदो MS वर्ड जो इंट्रोडक्शन थींदो। तेसि ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।